बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 जीरो न्यूज़ में भली कार। खानपुर महर में 100 जीरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी मूजिब 20 ॾींहं अॻु खानपुर महर जे रहवासी नौजवान आज़ाद अली गबोल औरताणे आवाज़ ते हुरकजी कच्चे जे इलाइक़े में अगवा थी वियो हो ऐं कच्चे जे धाड़ेलनि आज़ाद अली गबोल जी बाज़ियाबी लाइ वारसनि खां 20 लाख भुंग तलब कयो हो, पर मुग़वी जा वारिस ग़रीब हुआ। अॼु मुग़वी आज़ाद अली गबोल राजूणी तहत बाज़ियाब थी करे घर पहुची वियो आहे। आज़ाद अली गबोल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां चीफ सरदार अली गौहर ख़ान महर, शहरियार ख़ान शर सुमैत ॿियनि गबोल बिरादरी ऐं खानपुर महर जे सहाफ़ियुनि जो जंहिं मुंहिंजी बाज़ियाबी लाइ आवाज़ उथारियो। अॼु सरदारनि ऐं सहाफ़ियुनि जी कोशिशनि जे करे धाड़ेलनि खां आज़ाद थी करे पंहिंजे घर बचनि वटि पहुची चुको आहियां।